सिंध हाई कोर्ट पारां जोड़ियल कमेटी जा ज़रई बिज ऐं भाण विकिरो कंदड़ डीलर्स जी दुकाननि ते छापा हया विया। 21 दुकान सील कया विया। छापे दौरान गैर मयारी ज़रई दवाओं बिज ऐं भाण विकिरो कंदड़ अण रजिस्टर्ड पेस्टिसाइड मुनाफ़िख़ोर दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। ज़राअत खाते जे ऑफिसरनि छापनि दौरान 21 दुकाननि खे सील करे छडि॒यो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया घोटकी मां, जिते सिंध हाई कोर्ट पारां जोड़ियल कमेटी जा ज़रई बिज ऐं भाण विकिरो कंदड़ डीलर्स जे दुकाननि ते छापा जारी आहिनि। 21 दुकान सील कया विया आहिनि। छापे दौरान गैर मयारी ज़रई दवाऊं बिज ऐं भाण विकिरो कंदड़ अण रजिस्टर्ड पेस्टिसाइड मुनाफ़िख़ोर दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। ज़राअत खाते जे ऑफिसरनि छापनि दौरान 21 दुकाननि खे सील करे छडि॒यो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट पारां जोड़ियल कमेटी जा ज़रई बिज ऐं भाण विकिरो कंदड़ डीलर्स जी दुकाननि ते छापा। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाई कोर्ट सखर बेंच पारां कमेटी ज़रई बिज भाण विकिरो कंदड़ डीलर जी दुकान ते ज़राअत खाते ऑफिसरनि जा छापा। छापे दौरान गैर मयारी दवाउनि ज़रई दवाउनि ऐं बिज भाण विकिरो कंदड़ नॉन रजिस्टर्ड पेस्टिसाइड हलाईंदड़ मुनाफ़िख़ोर दुकान के ताला हणी फरार थी विया। कमेटी के अॻवानी टीम चेयरमैन एडिशनल डायरेक्टर सिंध अलावर रिंद जी टीम के GDP इदरीस रिंद डायरेक्टर इंफॉर्मेशन हैदराबाद जावेद समो डिप्टी डायरेक्टर इलाही प्रशासन डिप्टी डायरेक्टर सखर अब्दुल जोड़े जो एडिशनल डायरेक्टर सखर अब्दुल कादिर दायो एमएन जी अॻवानी में जेको आहे घोटकी जे शाह फैसल कला मंडी घोटकी दुकान ते छापा हणी 21 दुकान सील करे छॾिया। उन मौक़े ते ज़राअत खाते जे ऑफिसरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट सिंध सखर बेंच में कंहिं शख़्स दरख़्वास्त दाख़िल कराई त आबादगारनि खे आबादगारनि न बेचे न भाण न ॾेई दवा ॾिनी। अहिड़ी खां पोइ असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कार्रवाई करे चुकिया आहियूं। अॼु घोटकी में बि 21 खां मथे जेको दुकान सील कया आहिनि। ठीक है, मुझे मेहरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।